अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। वअशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नक हमीदुम मजीद। अम्मा बअद फ़इन्न अहसनल कलामि किताबुल्लाह व अहसनल हदी हदी मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि व सल्लम। व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन दलालह व कुल्लु दलालतिन फिन्नार। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह व ला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहन्नासुत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदह व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलह फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। क़ाल अल्लाहु तबारक व तआला इक़्तरब लिन्नासि हिसाबुहुम वहुम फ़ी ग़फ़लतिन मुअरिदून। मदरसा अनस बिन मालिक रज़ी अल्लाहु तआला अन्हु जी हिन साल जी शशमाही तक़रीब में असी सब गॾु थिया आहियूं। शशमाही इम्तिहान अधु सालियानो इम्तिहान शोबा हिफ़्ज़ मदरसो ऐं मदरसे सां मुल्हक़ जेके शाख़ूं आहिनि उन्हनि जा नतीजा असां सभिनी ॾिठा। ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ जेको मदरसे जी तरफ़ां मुंतज़िमीन जी तरफ़ां एहतमाम कयो वियो आहे ॾाढो ख़ुशि। ॿारनि जा वालिदैन रिश्तेदार सरपरस्त आहिनि। उन्हनि वॾी दिलचस्पी सां पंहिंजे औलाद जी रिज़ल्ट खे ॾिठो। तमामु घणी ख़ुशी थी। इन तक़रीब में असीं सभु गॾु थिया आहियूं। दर हक़ीक़त असल प्रोग्राम इन्हनि ॿारनि जो ई हो जिन्हनि पंहिंजा इनामात हासिल कया। जेके ॿार पोज़ीशनूं न खणी सघिया, इनामात न खणी सघिया, उहे बि इंशाअल्लाह कामयाबु आहिनि। जिन्हनि शशमाही कोर्स में पंहिंजे अधु साल जे कोर्स जी दोहराई कई, तयारी कई ऐं पोइ उन्हनि इम्तिहान में शिरकत कई। दर हक़ीक़त हिकु शागिर्द जो इम्तिहान ॾियण ई शागिर्द जी कामयाबी आहे। उन तयारी कई, इम्तिहान ॾिनो। कुझु शागिर्दनि पोज़ीशनूं खयूं, कुझु शागिर्द पोज़ीशननि खां रहिजी विया, पर इंशाअल्लाह इम्तिहान ॾियणु उन जी तयारी करणु असल मक़सूद इम्तिहाननि जो इहो ई हूंदो आहे। ये असांजूं जेके तक़रीरूं आहिनि, बाक़ी जेके प्रोग्राम हिननि मजलिसनि में थींदा आहिनि, ख़ासि तक़रीबनि में, इहे हिकु ज़ाइद ऐं इज़ाफ़ी शयूं आहिनि।
असल जेको प्रोग्राम हो निचोड़ो उहो प्रोग्राम थी चुको। ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई उन्हनि जा इनाम असल शइ इहा आहे। केतिरा ॿार केतिरे क़दुरु ख़ुशि थिया असां सभिनी ॾिठो पिए। इहा ई उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई। सभिनी एतिरनि माण्हुनि जे अॻियां पंहिंजे वालिदैन रिश्तेदारनि जे अॻियां उस्तादनि जे अॻियां उन्हनि जी जेका हौसला अफ़ज़ाई अथई ॿारनि जी इहा ख़ुशी असल प्रोग्राम महज़ हिकु तक़रीब बरकत जे लाइ कुझु इल्मी फ़ाइदे जे लाइ यादि दहानी जे लाइ नसीहतनि जे लाइ जमात तक़रीबन 12 उलमाए कराम खे घुराईंदा रहनि था। असांखे बि हिन साल छछमाई में मौक़ो ॾिनो वियो। ॾाढी ख़ुशी थी त हिन मदरसे जी तक़रीब में ॿारनि जी ख़ुशी में असांखे बि कुझु ॻाल्हाइण ऐं शिरकत करण जो मौक़ो ॾिनो वियो। अल्लाह रब्बुल आलमीन हिन सिलसिले खे ईअं जारी ऐं सारी रखे। इहे तलबा ईअं ई क़ुरान नाज़रा मुकमल कंदा रहनि, हाफ़िज़ बि ईअं निकिरंदा रहनि, हिफ़िज़ बि कंदा रहनि। उलूम अरबिया में तलबा मुकमल कोर्स करण खां पोइ उलमा जी सफ़ में शामिल थींदा रहनि ऐं पोइ पंहिंजे इलाइक़े में वञी माण्हुनि जी इस्लाह कंदा रहनि। ॾाढो बहितरीनु ख़ूबसूरत इहो सिलसिलो आहे। हिन सिलसिले सां जुड़ियल जेके बि माण्हू आहिनि असातिज़ा कराम, क़ुर्रा, हुफ़ाज़, उलमा, उलूम अरबी पढ़ाइण वारा, मुशारिकीन, कंहिं बि तरीक़े सां हिन मदरसे जे मामलात में दिलचस्पी वठण वारा, मदद करण वारा सभिनी जो हिसो शामिल आहे। जहिड़े तरीक़े सां हिकु उस्ताद जे लाइ उन जा शागिर्द सदक़ाए जारिया जे तौर ते हिकु वहंदड़ हमेशह जे लाइ दरिया आहिनि, त जेके मुआविनीन आहिनि उन्हनि वहंदड़ हमेशह दरिया में उन्हनि जो बि हिसो शामिल आहे। अल्लाह रब्बुल आलमीन इहो सिलसिलो ईअं ई हलाईंदो रहे। मौजूदा हालात जेके असीं ॾिसूं पिया, जीअं तव्हां मुंहिंजो मौज़ू ॿुधो, बिलख़ुसूस असांजा मुस्लमान भाउ जेके फ़लस्तीन में आहिनि उन्हनि ते इसराइल यहूदी जेको ज़ुल्म करे रहिया आहिनि, असां सभई उन खां वाक़िफ़ आहियूं। हिकु मुस्लमान जी हैसियत सां असां सभिनी खे तकलीफ़ आहे ऐं हुअण बि घुरिजे। इहा ई हिकु ईमान जी निशानी ऐं अलामत आहे त असांजे अंदरि हिकु तकलीफ़ जो अहसासु हुजे, असांजा जज़्बात ऐं ख़्वाहिश हुजे। ख़्वाहिश इहा असांजी पैदा अंदरि हुअणु घुरिजे। काश अल्लाह रब्बुल आलमीन असांजे लाइ असबाब ठाहे, कंहिं बि तरीक़े सां इन यहूदी ज़ालिम जो हथु रोकियो वञे, इन्हनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वञे त जहिड़े तरीक़े सां उहो खुली करे ज़ुल्म करे रहियो आहे, केरु उनखे टोकण वारो बि न आहे, बल्कि उबतड़ ॿिया काफ़र मुल्क उन्हनि जी मदद करे रहिया आहिनि। केतिरा ई अहिड़ा मुल्क आहिनि के काफ़र आहिनि, के मुनाफ़िक़ आहिनि जेके पंहिंजे पाण खे मुस्लमान चवराइनि था, पर लिकियल तरीक़े सां यहूदियुनि जो हथु बंडाए रहिया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन सभिनी खे नीस्तो नाबूद करे, सभिनी जो हथु झले, सभिनी जे मथां अल्लाह रब्बुल आलमीन जी यहूदियुनि समेत उन्हनि जा मुआविनीन चाहे ज़ाहिर हुजनि चाहे लिकियल हुजनि, सभिनी जे मथां अल्लाह रब्बुल आलमीन जी लानत वसंदी रहे। अल्लाह उन्हनि खे दुनिया में अहिड़ी सज़ा ॾे माण्हुनि जे लाइ इबरत जो निशान बणिजी वञे। असांखे छा करिणो आहे? हर मुसलमान मुल्क जे अंदरि रहंदड़ आवाम खे छा करिणो आहे? हुक्मराननि खे छा करिणो आहे? इहो हिकु सिधो सवाल आहे। इन जो मुख़्तसर सादो ऐं आसान जवाबु आहे। इन मुख़्तसर पॉइंट ते असीं कुझु गुफ़्तगू कंदासीं। अॼोके हिन महफ़िल में मग़रिब निमाज़ वेझी आहे, इन हिसाब सां कुझु ज़रूरी ॻाल्हियूं नसीहतूं सम्झो पंहिंजे पाण खे बि तव्हांखे बि, त जीअं अल्लाह रब्बुल आलमीन असांजो ईमान ज़िंदा ऐं ताज़ो रखे, त अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जे ॾींहुं असांखां इन जे मुतालिक़ सख़्तु मुहासिबो न करे। महीने हर साल 1.5 साल खां पोइ फ़लस्तीन जा इलाइक़ा रमला ऐं गज़ा जेके बैतुल मुक़द्दस जे इहाते वारा इलाइक़ा, इन जे मथां उहो क़ाबिज़ आहे। मुसलमाननि खे फ़लस्तीनियुनि खे गज़ा जे चंद इलाइक़े में सोड़ो करे वञी कुझु इलाइक़ा बाक़ी छॾिया अथनि।
बाक़ी इलाइक़नि ते हू क़ाबिज़ थींदो वञे। मुंहिंजो टारगेट इहो आहे त आहिस्ता आहिस्ता मुकमल फ़लस्तीन ते मुंहिंजो कब्ज़ो थियणो आहे ऐं पोइ इन खां पोइ अरब जेके इन सां मिलियल आहिनि, अरबनि खे बि जेके अरब मुल्क आहिनि, सऊदी अरब समेत मुंहिंजी हुकूमत उते पहुचे ऐं पोइ आहिस्ता आहिस्ता सॼी दुनिया जे मथां मूंखे हुकूमत करणी आहे। नफ़सियाती तौर ते, दिमाग़ी तौर ते, कंट्रोल जे तौर ते जेका इसराइल जो टारगेट आहे सॼी दुनिया ते, उनजो सिक्को राइज आहे, उन जो हुकुम जारी आहे ऐं हले पियो। बिलख़ुसूस माण्हुनि जो जेको मुवासिलाती निज़ाम आहे, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, अख़बारात जी सूरत में, ख़बरनि जी सूरत में, सोशल मीडिया, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सएप वग़ैरह जेके आम माण्हू बि आज़ादी सां इस्तेमालु कनि था, इन्हनि सभिनी मीडिया ते जेका शैतानी चाल आहे, इन्हनि जो जेको पंजो फाथल आहे, काबू कयो वेठा आहिनि पंहिंजे पंजे में, मुठ में, सभिनी मीडियाई मुवासिलाती निज़ाम ते इन्हनि जो कंट्रोल आहे। का बि ख़बर दुनिया में फैलिजे थी, उन्हनि जी मर्ज़ी सां ई फैलिजे थी। इन करे तमहीदी तौर ते, बुनियादी तौर ते हिकिड़ी ॻाल्हि असांखे मालूम हुअणु घुरिजे, यादि रखिजो, सोशल मीडिया ते जेके ॻाल्हियूं फैलिजनि उन्हनि जे बरअक्स बि मामला थी सघनि। यानी हू ज़ालिम ज़ुल्म त करे पियो, ज़ुल्म करे वधाए पियो, पर इन ज़ुल्म जे लाइ जेको हू प्रोपेगेंडा ठाहे थो, जो ज़ालिम यहूदी, त कुझु अहिड़ा मुल्क जेके अंदरनि सां हुन सां मिलियल आहिनि, इस्लाम जो नालो वठण वारा, उहे इसराइल जे ख़िलाफ़ ऐलान कंदा रहनि था। ऐं कुझु अहिड़ियूं तंज़ीमूं जेके जिहादी तंज़ीमियूं आहिनि, उहे कुझु कार्रवायूं कनि थियूं, उन्हनि जूं कार्रवायूं सोशल मीडिया ते ॾेखारियूं वञनि थियूं। उन्हनि यहूदियुनि खे परेशान करे छॾियो ऐं यहूदियुनि जे मथां गोला बारूद एतिरा मीज़ाइल उन्हनि छॾिया। यहूदी हाणे परेशान आहिनि, पंहिंजा इलाइक़ा छॾे भॼी वञी रहिया आहिनि। हीअ जॾहिं हींअर ज़ुल्म शुरू थियो, शुरू में इहे ख़बरूं आयूं, का बि इन्हनि ॻाल्हियुनि जी हक़ीक़त कोन्हे। इहे सिर्फ़ु सोशल मीडिया जी प्रोपेगेंडा। जेके तंज़ीमूं हमला करण वारियूं, से बि उन्हनि जूं पंहिंजियूं, अंदर में छा आहे, ॿाहिरि छा आहे, असांखे ख़बर कोन्हे। केतिरा ई पंहिंजा मुस्लमान सोशल मीडिया ते उहे पोस्टूं शेयर करे रहिया आहिनि, जिन खे हक़ीक़त जी ख़बर ई न आहे। बहरहाल हक़ीक़ी टारगेट उन्हनि जो फ़लस्तीनी मुस्लमान जे मथां ज़ुल्म आहे। हर साल 6 महीने, 4 महीने ज़ुल्म करे कुझु न कुझु इलाइक़ा पंहिंजे कब्ज़े में कंदो वञे। मुस्लमान मुल्कनि जा हुक्मरान ऐं आवाम, उन्हनि खे घुरिजे, बिलख़ुसूस आवाम हुक्मराननि खे, त जेकॾहिं उहे मुस्लमान आहिनि, उन्हनि जे अंदरि इस्लाम जी गैरत आहे। नबी अलैहिस्सलाम फरमायो त मसलुल मुमिनीन फी तवादुहिम व तआतुफिहिम कजसदिन वाहिदिन, सही बुखारी, सही मुस्लिम ऐं ॿियनि हदीसनि जी किताबनि में मशहूरु हदीस आहे। सॼी दुनिया में रहण वारे मुस्लमाननि जी मिसाल, उन्हनि जी मोहबत, पाण में शफ़क़त, पाण में नरमी हिकु जिस्म वांगुरु आहे। हिकिड़े जिस्म जे की उज़व खे तकलीफ़ हुजे, सॼे जिस्म जे अंदरि बेसुकूनी हूंदी आहे। हथ जे अंदरि तकलीफ़ हुजे, आङिन में जेकॾहिं तकलीफ़ हुजे, को ॻड़ थिए, इंसान बेचैन थी वञे थो। जेकॾहिं पेर में तकलीफ़ हुजे, टंग में तकलीफ़ हुजे, पेट में सूर हुजे, जिस्म जे कंहिं बि उज़व में, ॾाठ में तकलीफ़ हुजे, इंसान खे सॼी राति निंड कोन थी अचे। कंहिं बि इलाइक़े में मुस्लमान जे मथां ज़ुल्म आहे, बाक़ी मुस्लमान जो इहो अहसासु हुअणु घुरिजे, उहे बेचैन थी वञनि। इहा बेचैनी हक़ीक़ी तौर ते बि असांजी ज़िंदगी में शामिल हुजे। सिर्फ़ु सोशल मीडिया में पोस्ट छॾणु, पोस्ट रखणु इहा काफ़ी कोन्हे। जेकर आउं तकिड़ो तकिड़ो पंहिंजे मौज़ू ते अचां, जल्दी जल्दी पंहिंजे मौज़ू खे समेटां, इन जी वाज़े मिसाल हींअर जेको जुआ जो वॾो जेको मर्कज़ आहे, जुआ जो वॾो जेको इवेंट हले पियो हींअर वर्ल्ड कप क्रिकेट जो, दर हक़ीक़त इहो जुआ ऐं रांदि ऐं तमाशो आहे, जिन जे अंदरि खटण ऐं हाराइण जी का हैसियत कोन्हे। माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण ऐं धोखे में विझणु, दीन खां गाफ़िल करणु, हक़ाइक़ खां गाफ़िल करणु।
इहो ज़ुल्म यहूदियुनि में शुरू जॾहिं कयो आहे, जॾहिं इहो इवेंट शुरू थियो आहे त माण्हू मुस्लमान जेके क्रिकेट सां दिलचस्पी रखनि था उहे पंहिंजे टीम जे खटण जे जशन मल्हाईंदा रहनि, हाराइण ते घरनि में अफ़सुरदा थी रोईंदा रहनि, ऐं फ़लस्तीन में जेको ज़ुल्म थिए थो उन्हनि जी का हैसियत ई न हुजे। केतिरा मुस्लमान आहिनि ॿई पोस्टूं गॾु पियूं हलनि फेसबुक ते या व्हाट्सअप ते। आवाम खे छा करणु घुरिजे, मुंहिंजो मौज़ू आहिनि, असां पंहिंजो जाइज़ो वठूं। उहे वीडियोज़ वायरल पई थियनि जिन वीडियोज़ में ॿारनि जे मथां बाक़ाइदा बमबारी थी आहे, उहे तड़पी साह पिया ॾियनि। औरतुनि जे मथां जेके ज़ख़्मी थियूं पियूं आहिनि, मर्द जेके शहीद थिया आहिनि, उहे पोस्टूं। ॿिए तरफ़ां साॻियो ई माण्हू पाकिस्तान क्रिकेट टीम जे बारे में, वर्ल्ड कप जे बारे में पोस्टूं पियो रखे। रांदि ऐं तमाशो जेको शैतानी हिकु खेल ऐं तमाशो आहे। हिकिड़े पासे फ़लस्तीन जो ज़ुल्म, ॿिए पासे असां इन जुआ में फाथा पिया। त छा इहो असांखे जुगाए थो? असां फ़लस्तीनी मुस्लमाननि सां असांखे मोहबत आहे ऐं हिते इन जुआ ऐं वर्ल्ड कप जे खटण ऐं हाराइण जी मौज़ू ते असीं गुफ़्तगू कंदा रहियूं ऐं सोशल मीडिया ते असांजी पोस्टुनि में इहे ॻाल्हियूं अचनि। हता की अफ़सोस कुझु माण्हुनि इन ॻाल्हि जो इज़हार कयो, संजीदा अहले इल्म, त फेसबुक ते अहले इल्म जूं बि आइडियूं ठहियल आहिनि, उहे बि हलाइनि था, दीनी फ़ाइदा बि आहिनि, पर पाकिस्तानी टीम ने खटियो या हरायो उन जे मुतलिक़ उहे पोस्टूं रखनि था। यानी इंतिहाई अफ़सोस ई मुक़ाम आहे, अफ़सोस जो मुक़ाम आहे। त इहो असांजे आवाम जो मिलियल जुलियल रद्द अमल आहे। शादी जे मौक़े ते हींअर शादियूं बि थियनि। हैदराबाद शहर में हिकिड़े साथी ॿुधायो, बल्कि सभिनी अॻियां वाज़े आहे त जेकॾहिं असांखे अहिड़ो ॾुख आहे फ़लस्तीन जे मथां ज़ुल्म थिए थो, जॾहिं असांजी शादी जो मौक़ो आयो, हाल में वियासीं, ॾिठोसीं त मुकमल जेका तयारी हुई, डिस्को गाना ऐं डांस ऐं फ़हिशकारी जूं जेके बि शयूं उहे सभु हलियूं। किथे वियो फ़लस्तीन जो ॾुख? असीं जेकर मुस्लमान आहियूं, शादी भले करियो, सादगी सां शादी थी सघंदी। जेकर फ़लस्तीन जो इहो मामिलो न बुझे हा, हू बि असांजी शरीयत जो हुकुम छा आहे असांजे लाइ? इहे मामला ख़ुशी जे मौक़े ते अल्लाह जी शरीयत असांजे मथां ग़ालिब हुजे। अक्सर माण्हू चवंदा आहिनि ज़िंदगी में पुट जी औलाद जी ख़ुशी कॾहिं त अचे थी, क़िस्मत सां आई आहे। तव्हां मुल्ला चओ था उहे ख़ुशी बि तव्हां इंजॉय न करी, हालांकि उनखे ख़बर कोन्हे अल्लाह रब्बुल आलमीन जी आज़माइश ईंदी ख़ुशी जे मौक़े ते आहे ऐं ग़म ऐं ॾुख जे मौक़े ते आहे। इहा ई त आज़माइश आहे। नॉर्मल ज़िंदगी में त इंसानु दीनदार हूंदो आहे, ख़ुशी जे मौक़े ते अल्लाह आज़माए थो, ॾुख ॾेई अल्लाह आज़माए थो। उहे मामला पंहिंजी जॻह अलॻि, पर हींअर जेकॾहिं एतिरो असांखे तकलीफ़ आहे फ़लस्तीनी मुस्लमान जे मथां जेको ज़ुल्म थिए थो, उहा तकलीफ़ ख़ुशी जे मौक़े ते केॾांहुं ग़ाइब थी। फुल आवाज़ में जॾहिं डिस्को इहे सॉन्ग्स असीं हाल में वॼाए रहिया आहियूं ऐं असांजी शादी मौक़े ते जेका असां ख़ुशी मल्हाए रहिया आहियूं, इहा बि हिकिड़ी मिसाल आहे। इन्हनि ॾींहंनि में केतिरा ई मुस्लमान जी तारीख़ ते उन जो पुटु या का धीउ पैदा थी, पोइ उन ॾींहं ते उहे बर्थडे मल्हाइनि पिया, साॻे ई फेसबुक ते तस्वीरूं कढे बर्थडे जूं केक जूं तस्वीरूं रखनि। बर्थडे कंहिंजो मज़हबी कंहिंजी रस्म आहे? मुस्लमाननि जी आहे? न, ख़ालिसतन ईसाइनि जी रस्म आहे, यहूदियुनि जी रस्म आहे। उते असांजो इस्लाम केॾांहुं वियो? फ़लस्तीनियुनि सां मोहबत केॾांहुं वियो? असां आवाम खे छा करिणो आहे? जेकर असांजा इरादा आहिनि, असां अल्लाह रब्बुल आलमीन असांजे लाइ जिहाद जी राह हमवार करे, त ॿुधो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेशनगोई फरमाए छॾी हुई, इहे हालात ईंदा आहिनि। मक्को जॾहिं फतह थियो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां हिजरत जे सवाब जी पुछा कई वई। हाणे मके मां हिजरत छा जाइज़ आहे? हिजरत जो सवाब को हासिल करणु चाहे, एॾो एॾो सवाब आहे, हिजरत करण सां पोयां पुराणा सभु गुनाह बख़्शिजी वञनि था। फरमायो हाणे हिजरत ख़तम, ला हिजरत बअदल फतह, यानी मक्को दारुल अमन थी वियो। हिजरत थींदी आहे दारुल कुफ्र खां दारुल अमन न, यानी हिजरत जो हुकुम रहंदो, पर मक्के जी हिजरत ख़तम। वलाकिन जिहादुन व नियतुन, हा तव्हांखे हिजरत जो सवाब घुर्जे,
तो पोइ जिते बि महाद खुलियल हुजे शरई जिहाद तव्हांजो ख़लीफ़ो हुजे उहो ऐलान करे, कॾहिं दिफ़ा करणो पवे, कॾहिं की दुश्मन जे मथां हमिलो करणो पवे, उन ख़लीफ़े जे हुकुम ते तव्हांखे जिहाद लाइ निकिरणो आहे। तव्हांखे सवाब हिजरत वारो उन खां वधीक मिली सघे थो। गॾु फरमायो व नियतुनि, ऐं तव्हांजी दुरुस्त नियत बि हुजे। छो ई अल्फाज़ फरमायो पैगम्बर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु हिकु लफ़्ज़ हिकु हिकु गुफ़्तो बग़ैर मक़सद जे कोन बयानु फरमाईंदा। ज़बान मुबारक मां जेको बि लफ़्ज़ निकिरंदो अल्लाह जी तरफ़ां वही अहल इल्म या वदाहित कई आहे। हिते इशारो हो, कॾहिं तव्हांजे मथां अहिड़ा हालात बची वेंदा, मुख़लिस मुस्लमान किथे मुस्लमान जे मथां ज़ुल्म ॾिसंदा, ऐं किथे अहिड़ा हालात ईंदा जिहाद करणु चाहींदा, निकिरणु चाहींदा पर निकिरी कोन सघंदा। जीअं अॼु जा हालात आहिनि, हुकुमरान जेसि ताईं ऐलान नथा कनि असीं कीअं निकिरंदासीं, केॾांहुं वेंदासीं, नथा करे सघूं जिहाद। माली मदद जेकॾहिं कुझु थी सघे थी त कुझु तनज़ीमूं कनि पियूं, अलाह रब्बुल आलमीन उन्हनि जो इहो अमल क़बूल फरमाए। जिहाद लाइ तव्हां नथा निकिरी सघो। व नियतुनि, तव्हांखे नियत रखणी आहे। अल्लाह जॾहिं बि दरवाज़ा खुली वेंदा, असबाब ईंदा, असां पंहिंजा घर ॿार छॾे तुंहिंजे दीन खे ग़ालिब करण जे लाइ असांजे मुस्लमान भाइरनि ते जिन्हनि ज़ुल्म कयो आहे उन्हनि जे ख़िलाफ़ निकिरंदासीं। इहो असांजो कमु आहे। वलाकिन जिहादुन व नियत, असांजा मामलात, असांजो लिबास जेकॾहिं यहूदियुनि वारो हुजे, चहिरो बि यहूदियुनि ईसाइनि वारो हुजे, असांजी उथ वेह, असांजो मुआसिरो, दोस्तनि सां कचहरियूं, सलाम करण जो अंदाज़, उहे सभु जेकॾहिं ईसाइन ऐं यहूदियुनि वारो हुजे, पोइ जिहाद जी नियत केॾांहुं कनि? पोइ इन्हनि जे ख़िलाफ़ ख़ाली पोस्टूं रखण जो कहिड़ो फ़ाइदो? ख़ुशी ऐं ग़मी में इस्लाम न हुजे, यहूदियत ऐं ईसाई हुजे, लिबास में चेहरे में इस्लाम न हुजे, यहूदियत ऐं ईसाईयत हुजे, पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ जिहाद कहिड़ो कंदासीं? ॿार जी बर्थडे जो मौक़ो हुजे, उते असांखे उलमा जा कौल विसरे वञनि था, मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम, ईसाइनि जी रस्म आहे, छॾे ॾियो। उते उहे हदीसूं असां छॾे था ॾियूं, मौली साहब ख़ुशी जो मौक़ो आहे, अल्लाह माफ़ करण वारो आहे, उते यहूदियुनि ऐं ईसाइनि जूं रस्मूं अची वञनि थियूं। असां आवाम जे अंदरि जज़्बात हुजनि, घटि में घटि अल्लाह जे दीन सां बि गहरो ताल्लुक़ हुजे, दीन इस्लाम जे शाइर सां मोहब्बत हुजे, अल्लाह रब्बुल आलमीन जा फ़राइद पूरा हुजनि, अक़ीदा तौहीद दुरुस्त हुजे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सां मोहब्बत हुजे, पाड़ में फ़िरका बंदी न करियूं। इहो बि तक़ाज़ो आहे जो उहो दुश्मन ग़ालिब न थिए। जेको दीन हक़ आहे हर मुस्लमान जे मथां ग़ालिब लाज़िम आहे, हर मुस्लमान जे मथां दीन हक़ तलाश करे, उन खे जे इख्तियार करे। कुरान में छा आहे, हदीस में छा आहे, अक़ीदो दुरुस्त छा आहे, शिरक खां कीअं बचां, बिदतनि खां कीअं बचां, गुनाहनि खां कीअं बचां, शाइर इस्लाम सां मोहब्बत मुंहिंजी कीअं थींदी, चेहरे जे मथां, चेहरे ते ॾाढ़ी हुजे, सलवार मुंहिंजी भेजिन खां मथे हुजे, इहो शाइर इस्लाम सां मोहब्बत यहूदियुनि खे चिड़ इन सां आहे। ईअं छो फरमाई? तव्हां जॾहिं आमीन चओ था, तव्हां जेको सलाम चओ था, मुख़्तलिफ़ हदीसनि में यहूदियुनि खे जिन चवनि था तकलीफ़ थिए थी, हिक ॿिए सां मुलाक़ात जो सलाम, ऐं नमाज़ में ॾाढे तव्हीं आमीन चओ था। छो? शाइर इस्लाम, इस्लाम जूं निशानियूं, यानी मस्जिद, अज़ान, तव्हांजी ॾाढ़ी, ख़ातून जो पर्दो ऐं लिबास तव्हां इस्लाम जे मथां रखंदव, यहूदी सड़ी मरी वेंदी। इन्हनि में उन्हनि खे तकलीफ़ आहे, इहे ई शयूं तव्हां खां उहे खसनि पिया, फोरनि पिया, उन्हनि शयुनि जे मथां तव्हां अची वञो। शाइर इस्लाम खां जेतिरो परे थींदा तीअं ख़ुशि थींदा, असांजे मथां ग़ालिब थींदा। पोइ नियत जेकॾहिं जिहाद जी आहे त छा बाक़ी दीन इस्लाम जा अहकामात, 5 वक़्त जूं निमाज़ूं, फ़राइद पहिरियां बुनियादी पूरा आहिनि। इहे साॻिया यहूदी अथव, इहे साॻिया यहूदी जॾहिं ईसा बिन मरियम मथां खणी वरी क़ुर्बे क़यामत नाज़िल थींदा, पर जेको दीन छॾे विया, इंजील छॾे विया, उन इंजील में ख़ुशख़बरी हुई ख़ातमुन नबीयीन जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मबूस थियण जी। यहूदियुनि ईसाईयत बि क़बूल कोन कई, तॾहिं उन्हनि मथां लाज़िम हो ईसाईयत क़बूल कंदा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी बासत खां अॻु में। पर जॾहिं ईसाईयत फैल बि वई, यहूदियुनि
छा कयो ईसाइन में दाख़िल थिया पंहिंजा ख़ासि आलिम ख़ुसूसी वॾा चर्ब ज़बान मास्टर माइंड माण्हू ईसाइन में मोकिलिया उन्हनि जो अक़ीदो ख़राबु करे। इहे जेके ईसाइन में अक़ीदा आया मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ईसा ख़ुदि अल्लाह आहे नऊज़ बिल्लाह। ॿियो अक़ीदो आयो त ईसा अल्लाह जो पुटु आहे। उन्हनि जा अक़ीदा ख़राबु करे उन्हनि खां दीन खां परे करे सॼियूं बरकतूं उन्हनि जूं ख़तमु कयूं ऐं उहे फ़िरका फ़िरका टोलियुनि में तक़सीम थी विया। इहो साॻियो हमिलो यहूदियनि मुसलमाननि में बि कयो। ख़ैरुल क़ुरून रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने मुबारक में यहूदियनि जन हरकतूं कयूं मदीने मां किन खे क़त्ल कयो वियो, कुझु कबीलनि खे जलावतन कयो वियो, नेकाली ॾिनी वई। हमेशा खां इहा क़ौम सरकश रही आहे। इहा क़ौम हमेशा खां सरकश रही आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सूरे बनी इसराइल नालो ई बनी इसराइल आहे, जिन जो ॿियो नालो आहे सूरे इसरा। फरमायो इन्हनि सां पेशन गोई पहिरियां इन्हनि जी किताबनि में थियल हुई लतुफ़सिदुन्न फिल अर्ज़ि मर्रतैन, तव्हां ज़मीन में 2 दफ़ा फ़साद कंदव, ॿिनी दफ़ा असां तव्हांजे मथां ज़ालिम हुक्मरान मुसल्लत कंदासीं। यानी जहिड़ो तव्हां फ़साद कंदव ओढ़ा ई ज़ालिम हुक्मरान। पोइ तफ़सीरी तारीख़ में वाज़े तौर ते अचे थो वक़्त या जेके ज़ालिम जाबिर बादशाह हुआ अल्लाह जा महबूब कोन हुआ, बेदीन हुआ, ज़ालिम हुआ, उहे अल्लाह यहूदियुनि जे मथां 2 दफ़ा मुसल्लत कया। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे अज़ाब ॾिनो यहूदियुनि खे ज़ालिम हुक्मरान जी तरफ़ बिल्कुलु ख़तमु थी विया। हिकिड़े दफ़ा इहो ज़ुल्म कयूं, सरकशी कयूं, अल्लाह जे दीन खां परे विया, अल्लाह उनखे अज़ाब ॾिनो, वरी डर मिली, वरी नईं सरकशी कयूं, अल्लाह वरी ॿियो ज़ालिम हुक्मरान उन्हनि जे मथां मुसल्लत कयो। इन मां अल्लाह रब्बुल आलमीन जी हिकिड़ी सुन्नत असांखे मालूम थिए थी। सूरे बनी इसराइल जी शुरू में पढ़ो, उन जे मुतलिक़ हिकु हदीस बि आहे जेका सनदन ज़ईफ़ आहे, पर अल्लाह जी सुन्नत इन क़ुरान मां साबित थिए थी। आमालुकुम उम्मालुकुम, मुस्लिम अहमद जी मशहूर हदीस आहे, सनद ज़ईफ़ आहे। जहिड़ा तव्हांजे अमल हूंदा हुक्मरान अहिड़ा तव्हांजे मथां मुसल्लत हूंदा, पर मक़सद सही आहे, अल्लाह जी सुन्नत इहा आहे, जहिड़ा तव्हांजा अमल हूंदा हुक्मरान अहिड़ा मुसल्लत थींदा। अक्सर मसाइल में महांगाई थिए थी, बदअमनी आहे, करियूं था, पर दर हक़ीक़त मजमूई तौर ते अवाम खे ॾिसो, अवाम जो जहिड़ो अमल आहे हुक्मरान अहिड़ा ई अचनि था। असीं पंहिंजे पाण खे सुधारियूं, पंहिंजी पर्सनल जेका असांजी ज़ात आहे असां पंहिंजे पाण खे सुधारिया, पंहिंजो अक़ीदो चेक करियां, पंहिंजे अमल चेक करियां, पंहिंजे घर खे चेक करियां, पंहिंजे माहौल पाड़े शहर खे चेक करियां। ईअं असां पंहिंजी इस्लाह करियूं त अल्लाह रब्बुल आलमीन हुक्मरान बेड़ा ॾींदो। हुक्मराननि जे पोयां माण्हू बाद में पवे, पहिरियां इंसान पंहिंजी इस्लाह करे। आमालुकुम उम्मालुकुम, इहा क़ुरान में अल्लाह रब्बुल आलमीन जेका पंहिंजी सुन्नत ॿुधाई, 2 दफ़ा तव्हां सरकशी कंदव असां ज़ालिम हुक्मरान मुसल्लत कंदासीं। उहे अल्लाह जा महबूब कोन हो, पर अल्लाह वरी फरमाया असां तव्हांखे वरी डर ॾिनी 2 दफ़ा अज़ाब खां पोइ। वइन उतुम उदना, अल्लाह जी पेशनगोई यादि रखो, क़ुरान में मौजूद आहे। जॾहिं जॾहिं तव्हां सरकशी कंदा यहूदियुनि खे अल्लाह जो चैलेंज, असां तॾहिं वरी तव्हांखे अज़ाब ॾींदासीं। नबी अलैहिस्सलाम जे ज़माने में इन्हनि सरकशी कई, अल्लाह जे नबी रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथां यहूदियुनि खे चङी तरह सदा ॾिनी। जज़ीरा अरब मां ख़तमु थी विया, क़त्ल थी विया, भॼी विया, जलावतन थी विया। मुसलमाननि खे बाग़ मिलिया, उन बाग़नि में नौकर ऐं पोइ हारी थी बीठा। इहा हालत हुई यहूदियुनि जी। उन्हनि खे अॼु ताईं ख़ैबर विसरियो कोन्हे, ज़लील करे ख़ैबर मां इन्हनि खे कढियो वियो। उहे चवनि था असीं सभु उहे ख़बर वारा बदिला वठूं पिया, उहे मुसलमान ई कोन्हे। नबी अलैहिस्सलाम जे ज़माने वारा सहाबा, ताबीन, तब ताबीन, ख़ैरुल क़ुरून वारा विया। हाणे जॾहिं असां दीन खे छॾियो, यहूदी असांखे वरी तंग कनि पिया, वरी परेशान कनि पिया। अल्लाह जी सुन्नत आहे, तव्हां वरी सरकशी कंदव असां वरी तव्हांजे मथां अज़ाब मुसल्लत कंदासीं। तारीख़ में इन खां पोइ बि कई दफ़ा यहूदियुनि जे मथां ज़िल्लत आई आहे, पर हाणे वरी हू सरकश थिया आहिनि। अल्लाह जी पकड़ बि वेझी आहे, पर असां मुसलमान जे मथां आज़माइश बि हले थी। मूं अर्ज़ु बि कयो, इन्हनि यहूदियुनि साॻे तरीक़े सां पोइ जॾहिं मुसलमान ग़ालिब थिया ख़ैरुल क़ुरून में, जज़ीरे अरब मां निकिरी विया, ॾिठूं ताक़त जे ज़ोर से इन्हनि सां कोन विढ़ंदासीं। पोइ इन्हनि इस्लाम जो लिबास पाए कुझु मास्टर माइंड अब्दुल्ला बिन सबा
जहिड़ा यहूदी दाख़िल थिया मुसलमाननि में, उन्हनि जा अक़ीदा ख़राब कया। जेका ही सूफ़ियत आहे, शिरक आहे, क़बर परस्ती आहे, बुज़ुर्गनि के अल्लाह रब्बुल आलमीन जा नाला ॾियण, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में गुलूब करण, अॻियां वधण, इहे सभु अक़ीदा जेके ईसाइनि खे यहूदियनि ॾिना, मुसलमाननि खे बि यहूदी ॾिना। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत उन्होंने इख्तियार कयो मुसलमाननि, सूफ़ियत, क़बर परस्ती। वही जो मुस्तवी था अर्श पे खुदा होकर उतर पड़ा मदीने में मुस्तफ़ा होकर, इहो गुलूब इन खां वधीक को हद थींदी? जेको अल्लाह अर्श ते आहे, मदीने में जेको सुहिणो मुहम्मद मबूस थी आयो, इहो अल्लाह ई साॻियो त आहे मदीने में हलण वारो जेको अर्श ते आहे। इन खां वधीक ज़ुल्म कहिड़ो थींदो इन्हनि मुसलमाननि में? जिते दीन ई कोन्हे उहे जिहाद छा कंदा? जिते तौहीद ई कोन्हे उहो मुशरिक जिहाद छा कंदो? जगह जगह ते ज़मीन में दफन थियल उनजो मुश्किल कुछ मौजूद है। को धी थो ॾे, को पुट थो ॾे, को बीमारी का शिफ़ा थो ॾे, को रोज़ी थो ॾे। जगह जगह ते हिननि जे क़बरूं, मज़ारूं, आस्थाना, दरगाहूं मौजूद आहिनि। उहो मुशरिक जिहाद छा कंदो? जिहाद जो मक़सद ई रब्बुल आलमीन जी तौहीद नाफ़िज़ करणु आहे। मजमूई तौर ते असां मुसलमान अवाम जी हालत छा आहे जो असां की मुसलमान भाउ जे मथां की इलाइक़े में ज़ुल्म थिए वञी जिहाद करे छॾायूं। पहिरियां उन गुमराहनि खां निकिरूं त सही, क़ुरान ते अचूं, तौहीद ते अचूं, सुन्नत ते अचूं, पोइ असां इन क़ाबिल थी सघंदासीं पंहिंजे पेरनि ते बीही अल्लाह जी मदद जा मुंतज़िर थी यहूदीन जे ख़िलाफ़ जिहाद कयूं। केॾो वॾो अमल आहे जिहाद, केॾो वॾो अमल आहे जिहाद। एतरी फजीलत ॿुधी सही बुखारी में अचे थी, आयशा रज़ी अल्लाह अन्हा फरमाए थी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मुजाहिदीन जी एतरी फजीलत बयान फरमाई, एतिरो मक़ाम जो असां फ़ैसिलो कयो घर में असां मायूं सिर्फ़ नमाज़ूं पढ़ी, रोज़ा रखी मुजाहिदनि जो मुक़ाबिलो नथियूं करे सघूं। उम्मुल मोमिनीन आयशा रज़ी अल्लाह अन्हा जेका जन्नत में बि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हूंदी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सभु घर वारियूं जन्नत में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु हूंदियूं। केतिरियूं ख़ुशि नसीब आहिनि असां सभिनी जूं वालिदा आहियूं, असां सभिनी जूं माइरूं। बिलाख़िर पंहिंजे मुड़ुस अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कर, अल्लाह जा रसूल असांखे इजाज़त ॾियो त हाणे असीं जिहाद ते निकिरूं। घर में केतिरी बि लिखी क़ुरान पढ़ूं, रोज़ा रखूं, फ़र्ज़ पढ़ूं, तहजुद पढ़ूं, सदको करियूं, मुजाहिद जहिड़ो सवाब त असां वटि कोन्हे। इजाज़त ॾियो जिहाद लाइ निकिरूं। फरमायो न, फरमाई जेकर जिहाद जे बराबरि सवाब पोइ ॿियो अमल तव्हांखे ॿुधायां थो, लकुन अफ़ज़लुल जिहाद अल हज्जुल मबरूर। इमाम बुखारी रहमहुल्लाह किताबुल हज में इहा हदीस आंदी आहे। फरमायो हा, जेकर तव्हां चाहियो थियूं तव्हांखे हज जे जिहाद जे बराबरि सवाब मिले, पोइ हर साल हज करियो, हज करियो। हज मबरूर जेको अल्लाह क़बूल करे, हलाल पैसे मां कयो वञे, रियाकारी न हुजे ऐं सुन्नत जे मुताबिक़ हुजे, हज मबरूर, तव्हांखे पोइ मुजाहिद जो सवाब मिले। पर तव्हां औरतनि खे जिहाद जी इजाज़तूं कोन ॾिनी। जिहाद मर्दनि जो कमु आहे, औरतनि जो कमु कोन्हे। एॾी वॾी इन करे ई सही बुखारी हदीस आहे, हिकु साहबी अचे थो, उन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु काफ़िलो रवानो कयो जिहाद जे लाइ, संदुन हिकु साहबी रहिजी वियो पियो। अची चयो त अल्लाह जा रसूल हाणे उहो रहिजी वियुसि, एतिरो वॾो सवाबु, मूंखे ॿुधायो को अमल, उन्हनि जे बराबरि सवाब त मिले, वञी कोन सघेसि, हाणे उन्हनि जे बराबरि मूंखे सवाब मिले, मूंखे उहो अमल ॿुधायो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो को अमल करो, पर वरी ताकीद करे थो, फरमायो छा तुंहिंजे वस में आहे? जेके मुजाहिद घरां निकिता आहिनि जेसि ताईं वापसि अचनि, उनखे महीनो लॻे, 2 महीना लॻनि, साल लॻे, तेसि ताईं तूं मस्जिद में वेठो हुजी, फ़र्ज़ सां गॾु नफ़िल बि पढ़ी पियो, ऐं हर वक़्तु तोखे रोज़ो हुजे, रोज़ा ॾींहुं। छा मुमकिन आहे? चवणु लॻो न, इहो मुंहिंजे वस में कोन्हे। पर फरमायो न, मुजाहिद जे बराबरि तोखे सवाबु कीअं थो मिली सघे, एतिरो वॾो अमल। पर हालात जेके क़ुर्ब क़यामत जा असीं हींअर ॾिसूं पिया असांजे अॻियां, उहे मुकमल दरवाज़ा बंदि आहिनि। पर नीयत वलाकिन जिहादुन व नीयतुन, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नीयत हर वक़्तु पाण सां गॾु रखो। अल्लाह रब्बुल आलमीन वॾो महिरबान आहे, सची नीयत ते अल्लाह रब्बुल आलमीन पूरो सवाबु ॾिए थो। सची नीयत आहे, अल्लाह त ॼाणे थो। जी मशहूर हदीस आहे, हिकु माण्हू सची नीयत सां अल्लाह खां शहादत तलब कंदो रहे, सची नीयत सां
शहादत तलब कंदो रहे, जेकर पंहिंजे घर में बिस्तर ते पहुत थिए, अल्लाह उनखे पंहिंजे फज़ल सां शहादत जो रुतबो अता करे। अल्लाह एॾो वॾो महिरबान आहे। असांजा हुक्मरान ख़ामोश वेठा आहिनि। क्रिकेट ऐं जुआ जे बारे में बयान अचनि था, मुस्लमाननि जा बच्चा जेके कुसजनि पिया, जिन ते ज़ुल्म थिए पियो, उन्हनि जे बारे में अञा ताईं ख़ामोशी को बयान नथो अचे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने मुनव्वरा में हुआ, हिकिड़े हारी खे नबी अलैहिस्सलाम जो रखियल हिकिड़ो चौकीदार, सही बुखारी जो मशहूर वाक़ियो आहे, कबीला उकुल ऐं उरेनिया, ॿ कबीले जा माण्हू 7-8 नौजवान आया, उन्हनि इस्लाम क़बूल कयो। मदीने जी फ़ज़ा आब हवा उन्हनि खे रास कोन आई, उन्हनि जे पेट में बर्ती थी वई, पेट फूकजण लॻा, बर्ती थींदी आहे, पेट ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि, बदहज़मी बर्ती। त अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया ऐं चयूं त असांखे मदीने जो पाणी आब हवा रास नथी अचे, छा कयूं? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, बैतुल माल जा जेके उठ आहिनि, उते मुंहिंजो जेको निगरान आहे, चौकीदार आहे, धराड़ चयोसि, उहो उनखे संभाले बि थो, उते वञो, खीर पीओ उठड़िन जो, उन्हनि में पेशाब हदीस जे मुताबिक़ सर्च कई आहे तहक़ीक़, वाक़िअतन पेट जे बीमारियुनि जे लाइ उठड़ी जो खीर इक्सीर आहे, बहितरीन नुस्ख़ो आहे। ऐं जेकॾहिं उठ जे पेशाब जा चंद कतरा मिलाया वञनि त वधीक बहितर। कुझु माण्हू जेके हदीसूं सम्झनि कोन था, उबतो वरी खिलनि था, ॾिसो तव्हांजूं हदीसूं चवनि थियूं उठनि जो पेशाब थी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम अची वियो ऐं तव्हांखे खिल लॻी आहे। जेकॾहिं साइंसदान तहक़ीक़ कनि था, हुकुम आहे, वाक़ई चवनि था शिफ़ा आहे, ऐं जाहिल माण्हू वरी खिलनि था, उन्हनि जी सोच ते ताजुब आहे। बहरहाल उहे माण्हू वञनि था, नुस्ख़े ते अमल कनि था, त चाको चौबंद ऐं सुखिया सेहतमंद थी वञनि। अल्लाह रब्बुल आलमीन जी हिकिड़ी हिकमत आहे, ज़िमननि इंसान जेकॾहिं बीमार आहे, कमज़ोर आहे, पैसो घटि आहे, त ॾाढो सिधो रहे, अल्लाह बि यादि हूंदो आहे, दुआऊं बि करे थो, निमाज़ूं बि पढ़े थो। इहा इंसान जी फितरत आहे, कमज़ोरी आहे, इल्ला मा रहीम रब्बी, सिवाय चंद माण्हू बचियल आहिनि। पैसो घणो अची वञे, सिहत जवानी अची वञे, त हीउ सर्कस थी वेंदो। इहा अल्लाह रब्बुल आलमीन जी हिकमत आहे, जो बाने जो रिज़िक घटि आहे, थोरो थोरो करे ॾे, रिज़िक जा अंबार लॻाए छॾे, असीं सभु सर्कस थी वञूं, अल्लाह असांखे यादि ई न अचे। अल्लाह जी वॾी हिकमत आहे। वलौ बसत अल्लाहु रिज़्क़ लिइबादिही लबग़ौ फिल अर्द वलाकिन युनज़्ज़िलु बिक़दरि मा यशा। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह शूरा में पंहिंजी हिकमत बयान फरमाई आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे खुलियो रिज़िक ॾेई छॾिया, तव्हां इंसान खे, तव्हां हिते ज़मीन ते सर्कस थी वेंदव। अल्लाह मुक़रर अंदाज़े सां थोरो थोरो रिज़िक तव्हांजो नादिल करे थो। इहे साॼा माण्हू जॾहिं सेहतमंद थी विया, इन्हनि जे अंदरि सरकशी आई, एतिरी सरकशी आई जो मुर्तद थी विया, दीन छॾियऊं, उन चरवाहे खे, धराड़ खे बेदर्दी सां क़तल कयूं, बेदर्दी सां क़तल कयूं, ऐं जेके उठ हुआ से चोरी करे भॼी विया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पई, उन्हनि सर्कस माण्हुनि जे पोयां पंहिंजा सहाबा मोकिलियऊं, उन्हनि खे पकड़े आया। जेको ज़ालिम आहे न, ज़ालिम जे लाइ रहम कोन्हे। फला ताख़ुज़कुम बिहिमा रअफ़तुन फ़ी दीनिल्लाह, सूरह नूर में अल्लाह फरमायो आहे, जॾहिं अल्लाह जी शरई हद नाफ़िज़ करियो त मुजरिम जे मथां तव्हांखे रहम न अचे। सॼे मुआसिरे खे ॾिसो, हिकिड़े मुजरिम खे न ॾिसो। पोइ हुकुम थियो, जहिड़े तरीक़े सां हिन धराड़ खे, चौकीदार खे, मुंहिंजे बिहारियल माण्हू इन मुसलमान खे, हालांकि आम मुसलमान हो, धराड़ हो, चौकीदार हो, पर उनजी बि इज़त, उन जो मुक़ाम आहे, उन जो बि बदिलो क़िसास आहे। ख़बर फरमाई, सभिनी माण्हू खे साॻे तरीक़े सां क़तल कयो, जहिड़े तरीक़े सां हिन धराड़ खे क़तल कयो। अनस बिन मालिक फरमाइनि था, नबी अलैहिस्सलाम पंहिंजी ज़िंदगी में सख़्त तरीन की मुजरिम खे सज़ा ॾिनी आहे, इहा सज़ा हुई। इन्हनि ज़ालिम उन धराड़ खे क़तल कयो, जिते नबी अलैहिस्सलाम अल्लाह जा पैगंबर बि आहिनि, नबी बि आहिनि, रसूल बि आहिनि, ख़लीफ़ा बि आहिनि, क़ाज़ी बि आहिनि, हुक्मरान बि आहिनि। हिकिड़े माण्हू खे बेदर्दी सां क़तल कयो, फौरन उनजो क़िसास वरितऊं। कॾहिं बि को माण्हू मुसलमान जी रियासत में की मुसलमान मथां ज़ुल्म करण जो सोचींदो बि कोन्हे। इहो बि हुक्मरान जे लाइ सबक़ आहे। पर तव्हां जेकर पंहिंजी कुर्सी बचाइण, पंहिंजी ज़िंदगी बैलेंस ठाहिण, ॿाहिरि मुल्कनि जे बेकनि में असां
जो बैंक बैलेंस वधीक थी वञे त जॾहिं बि हालात ख़राब थियनि मुल्क खे अवाम खे छॾे दीन खे छॾे वञे उते आबाद थींदासीं। ये ज़ालिम न असांजे हिन पाकीज़ा अल्लाह जी तरफ़ां जेको तोहफ़ो मिलियल आहे मुल्क, न असांजे मुल्क जा ख़ैर खाइनि, न असां अवाम जा ख़ैर खाइनि, न दीन इस्लाम जा ख़ैर खाइनि। सिर्फ़ु पंहिंजी ज़ात इहा चमकाइण जे चकर में उन्हनि जूं औलादूं बि उते पढ़नि, उन्हनि जा बैंक बैलेंस बि उते ठहिया पिया आहिनि, उन्हनि जा बंगला बि उते ठहिया पिया आहिनि। उन्हनि खे कहिड़ी पर अल्लाह उन्हनि खे हिदायत ॾे। वरी ॻाल्हि अची वई जहिड़े अवाम में अक्सरियत हूंदी हुक्मरान ओढ़ाई हूंदा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने मुनव्वरा में आहिनि, सही बुखारी जी हिकु ॿी हदीस, हिकु छोकिरी 10-11 सालनि जी मासूम न्याणी ॿाहिरि निकिरे थी कम सां, उन खे ज़ेवरात पातल हो, छोकिरी खे पातल हुआ सोने जा ज़ेवर। यहूदी उन छोकिरी खे अकेलो ॾिसे थो। हिकु यहूदियुनि जा जॾहिं मुआहिदो शुरू में मदीने में अच वञ हुई, उन छोकिरी खे कंहिं तरीक़े सां काबू करे उन खे क़तल करे सो। क़तल कीअं थो करे? पथर खणी छोकिरी खे मथो फाड़े उनजो कुचले थो छॾे। छोकिरी वीचारी बसि आख़िरी साह पे खणे ऐं उहो ज़ेवरात लाहे ऐं भॼी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं इतला अचे थी, पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि था। उन जेके मशकूक माण्हू ॾिठा विया उन्हनि जा नाला वरिता विया। चई न सिर्फ़ु कंध पई हलाए, उन यहूदी जो नालो वरितो वियो। कंध खे हरकत ॾिनई त हा उन माण्हू मूंखे क़तल कयो आहे। उन यहूदी खे काबू कयो वियो। अहिड़ा सवालात कया विया जो उन एतराफ़ करण ते मजबूर खे एतराफ़ कई। पोइ उन एतराफ़ ते जहिड़े तरीक़े सां मासूम न्याणी खे उन क़तल कयो हो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम कयो इन खे बि साॻे तरीक़े सां क़तल कयो। वॾे पथर जे मथां उन खे लेटायो वियो, ॿियो पथर खणी उनजे मथे खे कुचलियो वियो। ईअं ई तड़पी मरी वियो जहिड़े तरीक़े सां मासूम न्याणी खे उन मारियो। हुक्मरान जे लाइ इहा नसीहत छॾी आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तव्हां माठ खे वेठा आहियो सिर्फ़ु पंहिंजी ज़ात चमकाइण जे लाइ, पोइ ईअं दुनिया में ज़ुल्म थींदो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ही हुकूमत ही ओहदो, फरमाई दुनिया में मिठो आहे, फरमाई ॾाढो मिठो आहे, पर आख़िरत में इन जो मुहासिबो ॾाढो सख़्तु आहे। दुनिया आख़िर जे मुहासिबे जे लाइ केरु तयारु थी? त इहे चंद ॻाल्हियूं तव्हां जेका कयूं त हुक्मरान खे छा करणु घुरिजे, असांखे छा करणु घुरिजे। मोहब्बत ऐं जज़्बात हुजनि, असां पंहिंजी ख़ुशी ऐं गमी में अल्लाह जी शरीयत खे पंहिंजे मथां नाफ़िज़ करियूं। नीयत इरादा हर वक़्तु हुजनि, जहिड़े तरीक़े सां असांजा अमल हूंदा हुक्मरान अहिड़ा ई असांखे मिलंदा। अक़ीदा पंहिंजा दुरुस्त करियूं, दीन पंहिंजो दुरुस्त करियूं, अल्लाह जा फ़राइज़ असीं वक़्त ते अदा करियूं ऐं दीन खे ज़िंदा रखण जे लाइ ही जेके मदारिस आहिनि जिते क़ुरान जी तालीम हले पई, इल्म जी तालीम, इन्हनि सां ताल्लुक़ रखूं, जुड़ियल रहूं। अल्लाह रब्बुल आलमीन हिन मदरसनि खे मुआविनिन खे हमेशा आबाद रखे, उन्हनि जी ज़िंदगीअ में बरकतूं ॾे, उन्हनि जी औलाद में बरकतूं ॾे। अल्लाह रब्बुल आलमीन ॿिन्ही जहाननि में असांखे आफ़ियत अता फ़रमाए, आख़िरत में अल्लाह ताला असांजो हिसाब आसान फ़रमाए। फ़लस्तीनी मुसलमाननि खे अल्लाह रब्बुल आलमीन रहम फ़रमाए, उन्हनि जी ख़ुसूसी मदद फ़रमाए। अल्लाह रब्बुल आलमीन ज़ालिमनि खे हलाकी बर्बाद करे, ज़ालिमनि खे अल्लाह ताला पाण में विढ़ाए बर्बाद करे छॾे। अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमान जे लाइ अहिड़ो ख़लीफ़ो जल्दी पैदा करे, जीअं महदी जे असीं इंतज़ार में आहियूं, त जीअं ही तकलीफ़ वारा जेके मनाज़िर ॾिसूं पिया, इहे तकलीफ़ वारा मनाज़िर जल्दी में असां खां ख़तमु थी वञनि, त जीअं सुख जो साह वठूं, दुश्मननि जे मथां अहिड़ो मोचड़ो अचे जो असांजी अखियुनि जो ठार थिए। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी जो ख़ात्मो ख़ैर ऐं ईमान ते फ़रमाए। हीउ जेको सिलसिलो आहे मदरसनि जो, अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि सिलसिलनि खे ईअं हलाईंदो रहे, असांजी पाण में मोहबतूं ईअं बरक़रार रहनि। आमीन। वमा अलैना इल्लल बलाग।